अमरीका ईरान जी ॻाल्हियुनि लाइ इंतिज़ाम मुकमल। सिक्योरिटीअ लाइ रेड ज़ोन फ़ौज हवाले थी वियो आहे। जॾहिं त सॼी दुनिया जूं अखियूं इस्लामाबाद में खुतल आहिनि। अमरीकी वफ़द सिक्योरिटी अमले समेत इस्लामाबाद पहुची वियो आहे। इन खां अलावा ईरानी वफ़द अॼु राति पहुचंदो। इस्लामाबाद पुलिस शहरनि खे ग़ैर ज़रूरी सफ़र करण खां रोके छॾियो आहे ऐं हैवी ट्रैफ़िक लाइ पुलिस मुतबादिल रस्तनि तां गुज़रण जी हिदायत करण सां गॾु मुख़्तलिफ़ रस्तनि ते कंटेनर लॻाए रोड बंदि करे छॾिया आहिनि। इस्लामाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते नाकाबंदी करे फ़ौज पारां शहर जो गश्त पिणु जारी आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ फील्ड मार्शल आसिम मुनीर सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियुनि लाइ कयल इंतिज़ामनि बाबति मुशावरत कई आहे। अमरीका पारां जंगबंदी ॻाल्हियुनि लाइ वफ़द जी अॻुवाणी अमरीकी नायब सदर JD वेंस कंदो, जॾहिं त ईरानी वफ़द जी अॻुवाणी स्पीकर कालीबाफ कंदो। छंछर जे ॾींहुं ॿिन्ही मुल्कनि पारां आरज़ी जंगबंदीअ खे मुस्तक़िल करण लाइ पेश कयल तजवीज़ुनि ते ॻाल्हियूं कंदा। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां ॻाल्हियुनि खां अॻु हिकु बयानु जारी कयो वियो आहे। जे अगरि ॻाल्हियूं कंहिं मुआदे ते न पहुतियूं त ईरान मथां हमला ॿीहर कया वेंदा। ट्रंप इहा बि धमकी ॾिनी आहे त जेसीं ताईं हक़ीक़ी मुआदो नथो थिए उन वक़्त ताईं अमरीकी बहरी, हवाई ऐं फ़ौजी अमलो, इज़ाफ़ी गोले बारूद समेत जंग लाइ घुर्बल हर मुमकिन शइ सां गॾु ईरान वेझो रहंदा। हाणे ॾिसणो इहो आहे त ॻाल्हियुनि जी मेज़बानी कंदड़ पाकिस्तान केतिरे हद ताईं ईरान अमरीका खे मुस्तक़िल जंगबंदीअ लाइ राज़ी करे सघंदो।